अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यार कहाणियूं, अमरता क्लासिक्स, सही ॾींदड़ महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, छापो पहिरियों अक्टूबर 2019। कहाणी आहे दर्द जा ॾींहं दर्द जूं रातियूं। कहाणीकार तारिक अशरफ, हिसो टियों। पोइ त ज़रूरु रिकॉर्ड वॼायो, अवां छा ॿुधणु पसंदि कंदा? यास्मीन रिकॉर्ड खणंदे चयो। फ़िलहालु त फिल्मी गीत। मां रिकॉर्ड खणी थी अचां, अवां चूंड करे ॾियो। यास्मीन कुझु रिकॉर्ड खणी आई। इहे सभई उहे रिकॉर्ड हुआ जेके मूं पंहिंजे ख़याली रेडियोग्राम लाइ वठण ते चाहिया। सेगल, मुकेश, तलत, रफ़ी, नूरजान, फरीदा ख़ानम, ख़ुर्शीद अनवर, SD बर्मन, नौशाद ऐं माई भागी। रिकॉर्ड्स जी इहा कलेक्शन कंहिंजी आहे? मूं बेअख़्तियार पुछियो। मुंहिंजे ई चवण ते डेडी उहे रिकॉर्ड्स घुराया आहिनि। छा सुठा न आहिनि? सुठा, ही त बहितरीनु आहिनि। मुंहिंजी पंहिंजी पसंदि। मां सोच में पइजी वियुसि, छा दुनिया में ॿिनि अहिड़नि माण्हुनि जी पसंदि बि बिल्कुलु हिकु जहिड़ी थी सघे थी जेके ज़िंदगीअ में कॾहिं मिलिया बि न हुजनि? ॿिया रिकॉर्ड खणी अचां? हिन मूंखे ख़ामोश वेठल ॾिसी पुछियो। न, मां रिकॉर्ड्स ॾिसणु लॻुसि। सेगल जा दुश्मन, देवदास, कारवाने हयात, परवाना, मुकेश जा रानी रूपमती, बंदनी, परवरिश, बम्बई का बाबू, तलत जा सजाता, नूरजहान जा गुलबार, इंतज़ार, ज़ीनत, जुगनू, नौशाद जा रतन, अनोखी अदा, अनमोल घड़ी, अंदाज़, मेरे महबूब, मेला, बाबुल, SD बर्मन जा टैक्सी ड्राइवर, बाज़ी, सजाता बदनी, गाइड। ख़ुशीअ मञा मुंहिंजे वाता ज़रे घटि रड़ निकिरी वई। जी? यास्मीन कुझु हैरान थींदे पुछियो। ही रिकॉर्ड वॼायो। मूं गाइड जो लांग पिले ॾींदे चयो। यास्मीन रिकॉर्ड खणी रेडियोग्राम ॾांहुं वई। मां एनवेलॉप खे ॾिसणु लॻुसि, जंहिंजे हिकु तरफ़ फिल्म जी हीरोइन वहीदा रहमान ऐं हीरो देवानंद जी तस्वीर हुई ऐं ॿिए तरफ़ फिल्म जे मौसीक़ार SD बर्मन जी तस्वीर ऐं फिल्म जे गाननि मुतालिक़ तासिरात। गाइड जा गाना मूं 2-3 दफ़ा रेडियो ते ॿुधा हुआ। उन्हनि गाननि में मुंहिंजे दिलि जी पुकार हुई, ॼण त मूं ई लिखिया हुआ। रफ़ी ॻाइण में कमाल कयो आहे ऐं SD बर्मन धुन ठाहिण में। मुंहिंजी दिलि में जेके ख़्वाहिशूं जाॻंदियूं आहिनि, उन्हनि मां हिकु गाइड फिल्म जो लॉन्ग प्ले रिकॉर्ड रेडियोग्राम ते आहिस्तगीअ सां ॿुधण जी ख़्वाहिश बि दिलि में सांढींदो आयो आहियां। केॾी न नंढड़ी ख़्वाहिश, पर केॾी न अज़ियत बर्दाश्त कई अथमि। उहे गाना न ॿुधी ऐं केतिरो न चाह अथमि रेडियोग्राम जो। रेडियोग्राम आहे, गाइड जो लॉन्ग प्ले रिकॉर्ड बि आहे, पर इहे मुंहिंजा न आहिनि। मां फ़क़ति ॿुधी सघां थो, पर पंहिंजी मर्ज़ीअ सां न। रिकॉर्ड वॼणु शुरू थी वियो। लता ऐं किशोर कुमार ॻाए रहिया हुआ, गाता रहे मेरा दिल। ऐं पोइ हिकु गानो ख़तमु थी ॿियो शुरू थियो। यास्मीन कंधु झुकाए वेठी हुई। मां अखियूं बंदि करे सोफ़े जे पुठ खे टेक ॾेई आहिली पियुसि। लता जो आवाज़ु गूंजियो पिए। रात को जब चांदनी चमके, जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा। ऐं पोइ उहो गानो आयो जंहिं मूंखे तड़पाए थे छॾियो। रफ़ी जो आवाज़ु, शैलेंद्र जी शाइरी, ॼण त उहा शाइरी मुंहिंजे हाल ते कई वई आहे, मुंहिंजे लाइ कई वई आहे। क्या से क्या हो गया बेवफ़ा तेरे प्यार में। पर उहो बेवफ़ा केरु आहे? कंहिंजी यादि उन जे गाने ते तड़पाए थी। कहिड़ो अणॼातल दर्दु आहे जेको उहो गानो ॿुधी अंदरां सटूं ॾेई ॿाहिरि थो निकिरे। आख़िर इहो गानो मूंखे एॾो बेक़रार छो थो करे? कंहिंजी यादि उन जे गाने सां वाबस्ता आहे। कंहिं मूंखां मुंहुं मोड़ियो आहे। हीउ गीत मूंखे अहिड़ा ॾंभ छो थो ॾिए? केर बि न। अंदर जे उन्हाइनि मां हिकु पड़ाॾो उभिरियो। को बि त कोन्हे। कंहिं बि त मूंखे न चाहियो आहे, कंहिं बि त मूंसां को वाइदो न कयो आहे। त पोइ कंहिंजो भरम टुटो जंहिं मूंखे तड़पाए विधो। इहो कहिड़ो प्यारु आहे जंहिंजो कंदड़ त कोन्हे पर तड़प मौजूदु आहे? इहे कहिड़ा फ़ासिला आहिनि जेके दूरि नथा थियनि? उहे कहिड़ा रस्ता आहिनि जेके हीउ गानो ॿुधण सां धुंधियल पाछो बणिजी ज़हन जे आॾो फिरी था वञनि?
इहो गीत शायदि मुंहिंजी महरूमीअ जो पढ़ाॾो आहे जेको मुंहिंजे अंदरां उभिरे थो। उहो गीत मूंखे अहसासु ॾियारे थो त का बि अहिड़ी चाहत कान्हे जेका फ़क़ति मुंहिंजे लाइ हुजे। उहा चाहत जेका ज़िंदगी गुज़ारण जो सहारो हुजे, जंहिंजे सहारे ज़िंदगी गुज़ारण जी आरज़ू हुजे। मूंसां कुदरत मज़ाक़ कयो आहे। मूंखे ज़िंदगी ॾिनी अथसि पर बेरंग, ॿुसी ॿुसी बीठल पाणीअ जे चश्मे जे ठहिराउ वांगुरु। उहो वीरान चश्मो जंहिं ते कंहिं इंडलट जो पाछो न पवंदो आहे, जंहिंजे किनारे ते को गुल न टिणंदो आहे, जंहिंजे किनारे ते वेही को हसीन जोड़ो कुर्ब न वंडींदो आहे। अहिड़ी ॿुसी फिकी बेरंग ज़िंदगी आहे मुंहिंजी ज़िंदगी मूंसां वफ़ा न कई आहे। उहो कुझु जेको मूं चाहियो उन खे हासिलु न करण ई मुंहिंजे भाग में लिखियलु आहे। इहो गीत मुंहिंजे रूह जी पुकार आहे। उहो पढ़ाॾो आहे मुंहिंजे अंदर जो ऐं पोइ मुंहिंजे ज़हन सोचणु छॾे ॾिनो। मां ख़ाली ज़हन वेठो रहियुसि ऐं न ॼाण रिकॉर्ड कॾहिं ख़तमु थी वियो हो। मां न ॼाण किथे वञी पहुतो हुउसि। होश ई न हो। ज़हन में रफ़ी जो आवाज़ु पढ़ाड़िजी रहियो हो। चलो सुहाना भरम तो टूटा, जाना के हुस्न क्या है। न ॼाण मां केतिरी देरि ईअं सोच में ॿुॾो रहा हा ऐं सिलसिलो अञा न ॼाण केतिरो तवील थिए हा, पर यास्मीन जे सॾ मूंखे छिरकाए विधो। छो मंज़ूर साहिबु, अवीं ऐं माठ करे छो वेठा आहियो? उहो रिकॉर्ड त कॾो को ख़तमु थी वियो। ॿिया कहिड़ा रिकॉर्ड वॼायां? न मिस यास्मीन, हिन रिकॉर्ड खां पोइ मां ॿियो को बि रिकॉर्ड ॿुधणु नथो चाहियां। छो? यास्मीन अचल में पुछियो। रफ़ी जो उहो गीत क्या से क्या हो गया मुंहिंजे रूह जो पढ़ाॾो आहे। उन गीत खे मां जॾहिं ॿुधंदो आहियां त ॾाढो उदास थी वेंदो आहियां। दिलि चाहींदी आहे उछगारूं ॾेई रोआं। छा को यादि ईंदो आहे? यादि? केरु ईंदो यादि? केरु आहे? केरु हो जो यादि अचे? केरु बि त कोन्हे। पोइ उहो गीत तव्हांखे एॾो उदास छो थो करे? न ॼाण छो, शायदि कंहिं गुज़िरियल जनम में मूंसां बेवफ़ाई कई हूंदी। उन जी यादि न ईंदड़ यादि मूंखे उदास कयो छॾे। मूं फिकी मुरकंदे चयो। अवीं बि अजीब ऐं दिलचस्पु आहियो। हिन खिलंदे चयो। दिलचस्पु न फ़क़ति अजीब। वरी बि फिकी मुर्क मुंहिंजे ख़ुश्क चपनि ते फैलिजी वई। वरी बि यास्मीन खिली ॾिनो। मां उथी बीठुसि। चङो, हाणे मां हलां थो। अव्हां ॾिनल कमु करे वठिजो। हा बिल्कुलु। कुझु साइतनि खां पोइ चयाईं, अव्हां त शायदि हाणे अदा फ़िरोज़ वटि वेंदा? हा, हुन खां सवाइ ॿियो आहे बि केरु जंहिंखे पंहिंजो सम्झिजे। ऐं यास्मीन ॾांहुं बिना ॾिठे ऐं संदसि जवाबु ॿुधण खां सवाइ दर खोले ॿाहिरि निकिरी आयुसि। फ़िरोज़ घर ई हो। दर खड़कायमि, निकिरी आयो। ॾिसी मुरकियो ऐं सलाम कयईं। अॼु जल्दी पढ़ाई ख़तमु थी वई? हा, यास्मीन जो मूड पढ़ण ते न हो, उन करे जल्दी अची वियुसि। सुठो, मां कपिड़ा मटाए अचां थो। हू घर वियो ऐं मां ॿाहिरि रस्ते ते संदसि इंतज़ारु करणु लॻुसि। वक़्तु आहिस्ते आहिस्ते गुज़रणु लॻो। अधु कलाकु थियण ते हो। मुंहिंजूं टंगूं बीहण खां जवाबु ॾेई रहियूं हुयूं। मां घड़ीअ घड़ीअ संदसि घर ॾांहुं ॾिसणु लॻुसि। मूंखे जेके ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि, इंतज़ारु उन्हनि में सभ खां अवलि आहे। फ़िरोज़ में उहा सभ खां वॾी कमज़ोरी आहे। कपिड़ा मटाइण में एतिरी देरि लॻाईंदो आहे जेतिरी देरि में कंवार खे सींगारे वठिजे। नेठि फ़िरोज़ आयो, मुरकी चयाईं, मूंखे देरि त न थी आहे? न, घणी त न, फ़क़ति मुनो कलाकु। मूं कावड़ में चयो। हिन वाच में ॾिसंदे चयो, एतिरो त कूड़ न ॻाल्हाए, मूंखे फ़क़ति 31 मिंट थिया आहिनि। हा, 31 मिंट त तमामु थोरी देरि आहे। मूंखे वधीक कावड़ लॻी। फ़िरोज़ ख़ामोश थी वियो। संदसि उहा ख़ासि आदत आहे। जॾहिं बि हू ॾोह कंदो आहे त ख़ामोश थी वेंदो आहे। मां चाहींदो आहियां त हू माज़रत घुरे, पंहिंजे ॾोह ते अफ़सोस जो इज़हार करे, पर हू बिल्कुलु ख़ामोश रहंदो आहे। ऐं उन जी तरह तवील ॾंगींदड़ ख़ामोशीअ खां मूंखे वहशत थींदी आहे ऐं पोइ उहा ख़ामोशी मां ई टोड़ींदो आहियां। हिन जूं चङायूं यादि करे सॼी कावड़ ढरी थियो वञे। असीं अची करे रेस्टोरेंट में वेठासीं। कुझु देरि ख़ामोशी रही। पोइ फ़िरोज़ चयो, न ॼाण तोखे उहे अंधेरियूं कुंडूं छो वणंदियूं आहिनि? रोशनीअ में डपु थो लॻई छा? हा, मुंहिंजी ज़िंदगीअ में का बि रोशनी कान्हे, फ़क़ति ऊंदहि आहे। तंहिं करे ऊंदहि में ई विहणु मुनासिबु सम्झंदो आहियां। तोखे छा मौक़ो न मिले? बसि कहाणी जा डायलॉग ॿुधाइण वेही रहंदे। फ़िरोज़ ॼण त एहतिजाज कयो। ज़िंदगी हिकु कहाणी त आहे, हिकु ॾुखो ईंदड़ कहाणी। मूं जहिड़े मायूस इंसान जो रोशनीअ सां कहिड़ो तालुक़ु? ॾिस, मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे। मुंहिंजे साम्हूं मायूसीअ जूं ॻाल्हियूं न कंदो कर। अलाह खां मायूस आहीं छा?
मायूस गुनाह आहे। मुंहिंजे टपनि ते फिकी मुर्क फैलिजी वई। फ़ैरोज़ मूंखे उन्हनि डॉक्टरनि ते ॾाढी खिल ईंदी आहे जेके दिलि जे मरीज़ खे चवंदा आहिनि परेशानी छॾे ॾियो, ख़ुशि रहण जी कोशिशि करियो। मूं मायूसियुनि खे ॼाणी वाणी त गले न लॻायो आहे, बसि हालात मायूस कयो विझनि ऐं पाण ते अख़्तियार न रहंदो अथमि। ऐं अॼु त मूं पंहिंजी पसंदि जो उहो गीत ॿुधो आहे जंहिंखे ॿुधी मां बेख़ुदि थी वेंदो आहियां। ईअं महसूसु थींदो अथमि त जनम जनम खां उदास आहियां। का अहिड़ी ॻाल्हि, को अहिड़ो वाक़ियो, को अहिड़ो हादिसो जंहिं मूंखे अज़ल खां ई उदास करे विधो आहे। ईअं भायां थो त उदासी मुंहिंजे मुक़दर में लिखिजी वई आहे। ॿुधाए फ़ैरोज़, आख़िर रफ़ी जो उहो गीत मूंखे एॾो बेक़रार छो थो करे? चरियो आहीं ॿियो छा? फ़ैरोज़ जवाबु ॾिनो। तूं ॿारु आहीं फ़ैरोज़, ज़हनी तौरु ॿारु। तोखे न आहे ख़बर त ज़िंदगी छा आहे। ज़िंदगी ख़्वाबनि जो क़ैदखानो आहे, आरज़ुअनि जो मक़्तल, उदासियुनि जी माथिरी, उमीदुनि जो क़ब्रिस्तान। तूं ॿारु आहीं। तो मुंहिंजे अंदर जे दर्द खे महसूस ई न कयो आहे। काश मूंखे ज़हन न हुजे हा। ज़हन केॾो न ॾंगे थो। ऐं पोइ वरी ख़ामोशी छांइजी वई, ॼण त उंदाह बाट फैलिजी वई हुई। मूं वटि लफ़्ज़ ईअं खुटी पिया जीअं ऊंदहि में रस्तो नज़र न ईंदो आहे। ख़ामोशीअ जो सिलसिलो न ॼाण केतिरियूं सदियूं रहियो ऐं पोइ ॼण फ़ैरोज़ ख़ामोशीअ जो सीनो चीरियो। यास्मीन जी पढ़ाई कीअं पई थिए? ठीकु पई थिए, पढ़ी वेंदी, छो न? हूअ त होशियारु छोकिरी निकिती। दरअसल हिनखे कंहिं पढ़ाइण जी कोशिशि ई न कई हुई। इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। तो यास्मीन खे पढ़ाए वरितो त इहा वॾी ॻाल्हि थींदी। जेकॾहिं तरीक़े सां पढ़ाइजे त हिकु मोॻो ॿार बि पढ़ी सघे थो। इहा त वरी बि सम्झू छोकिरी आहे। मिस यास्मीन, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अव्हां खे पढ़ंदे अञा मस 3 महीना थिया आहिनि, पर अव्हां चङा होशियारु थी विया आहियो। अॼु त अर्थमेटिक जा सभई सवाल सही निकिता आहिनि। इहा अव्हां जी महिरबानी आहे, यास्मीन मुरकंदे चयो ऐं अर्थमेटिक जी कापी रखी डिक्टेशन जी कापी खोलियाईं। मंज़ूर साहिबु, हिकु ॻाल्हि चवां? छो, का अहिड़ी आहे छा जंहिंजी इजाज़त वठण जी ज़रूरत हुजे? न न, हा बि, हिन मुर्की चयो। त चओ, मुंहिंजे तरफ़ां इजाज़त अथव। अव्हीं मूंखे मिस यास्मीन न, फ़क़ति यास्मीन चवंदा करियो। यास्मीन रुकजंदे रुकजंदे चयो। पर छो? मूं हैरान थींदे पुछियो। उन जे करे जो मिस चवण सां ईअं थो महसूसु थिए त ॼण मां वाक़ई कंहिं टीचर खां पढ़ी रही आहियां। पर मां टीचर ई त आहियां, मूं खिलंदे जवाबु ॾिनो। नवीं टीचर न, घर जा हिकु फ़र्दु आहियो। असांजे घर जा सभई भाती अव्हां जी ॾाढी इज़त कंदा आहिनि। मूं पाण मां इहो अहसासु कढी छॾियो आहे त अव्हीं हिकु धारिया टीचर आहियो। जेकॾहिं मूं मां इहो अहसासु न निकिरे हा त मां अव्हां खां पढ़ी न सघां हा। उमेद त अव्हां खे एतिराज़ु न थींदो। मां मुंझी पियुसि। पोइ चयुमि, चङो, जीअं अव्हां जी मर्ज़ी मिस, या माफ़ु कजो, फ़क़ति यास्मीन। पोइ ॿिन्ही खिली ॾिनो। यास्मीन, अॼु तुंहिंजो 9th जो कोर्स पूरो थियो। सुभाणे खां 10th जो कोर्स शुरू कबो। हाणे 10th जो कोर्स तोखे ॾुखियो न लॻंदो, पर 5 महीननि में उहो कोर्स पूरो करिणो आहे ऐं पोइ महीनो इम्तिहान जी तयारी, मैट्रिक जे इम्तिहान जी तयारी। छा सम्झे? हाय अल्लाह, मूंखे त डपु थो लॻे। यास्मीन जो मुंहुं ॻाढ़ो थी वियो। हिन ॿई हथ गलनि ते रखी मूं ॾांहुं ॾिठो। छाखां थो डपु लॻई? मूं पुछियो। मैट्रिक जे इम्तिहान खां। त पोइ छॾे ॾे पढ़ाई, मूं शरारत मंझां चयो। वाह, एॾी महिनत कई अथमि ऐं हाणे इम्तिहान न ॾियां? हिन मसनूई कावड़ में चयो। ॾिस यास्मीन, जेका शइ छॾे न सघिजे उन खां डपु बि न कजे। तो वाक़ई ॾाढी महिनत कई आहे। मूंखे उमेदु आहे त तूं 10th जो कोर्स बि जल्द पूरो करे वठंदीअ ऐं पोइ मां फ़ख्र सां तुंहिंजे वालिदे फ़ैरोज़ खे चई सघंदुसि त ॾिसो, अव्हां हिन छोकिरीअ लाइ चयो थिए त हीअ अहसासे कमतरीअ जी शिकार आहे। असुलु पढ़ी न सघंदी। हाणे ॿुधायो, कीअं पढ़ी वई? पढ़ाइण जो को तरीक़ो बि त हुजे। ईअं ई खणी मथे तां भार न लाहिजे। महिनत कजे, सही रस्तो वठिजे ऐं पंहिंजी तारीफ़ कजे। यास्मीन मुंहिंजी ॻाल्हि कटे पंहिंजो जुमिलो मुंहिंजी ॻाल्हि सां मिलायो। त भला इहा तारीफ़ ग़लति आहे? मूं सुवालु कयो। न, आहे त सही, पर पंहिंजे वटां ठहे कोन थी। यास्मीन शरारत मां मुरकंदे चयो। चङो साईं, तूं बर्दाश्त नथी करे सघीं त पोइ साराह कोन थो करियां। ऐं मां ख़ामोश थी वियुसि ऐं पोइ इंग्लिश किताबु खणी सिफ़ा उथराइणु लॻुसि ऐं कुझु देरि ख़ामोशी छाई रही।
अमी नाराज़ थी विया। यास्मीन ख़ामोशी टोड़ी। न, मूं छिरक भरियो। उन जी नाराज़गीअ जी कहिड़ी ॻाल्हि? अमी ख़ामोश थी विया न उन जे करे। न न, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मूं लेसन पे ॾिठा। मूं सिफ़ा उथलाईंदे चयो, मंजू साहब, मूं मज़ाक कयो हो। मां ॾांहुंसि ॾिसणु लॻुसि। हुन कंधु झुकाए छॾियो। वाक़ई मां अव्हां जी अहसानमंद आहियां। अव्हां मूं ते ॾाढी महिनत कई आहे। अहिड़ियूं बेवकूफ़नि जहिड़ियूं ॻाल्हियूं मूंसां न कंदी कर। मूं नरम लहजे में चयो, मूं को बि अहसान न कयो आहे। पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो अथमि। अव्हां मूंखे घर जे फ़र्द जी हैसियत ॾिनी ऐं मूं कोशिशि कई आहे त उन खे निभाए सघां। कुझु देरि तरसी चयुमि, हिकु ॻाल्हि चवां? ग़लति मतिलबु न वठिजांइ। चओ। यास्मीन मूं ॾांहुं ॾिसंदे चयो। मूंखे हिते अचे ख़ुशी महसूसु थींदी आहे। यास्मीन जे जवाब खां पहिरीं नौकर अंदरि आयो। साहब, सेठ साहब चयो आहे त यास्मीन बीबी खे पढ़ाइण खां पोइ मूंसां मिलिजो। चङो, मूं जवाबु ॾिनो। ऐं जॾहिं यास्मीन पढ़ी वरितो त पंहिंजा किताब ऐं कापियूं मेड़े हिक ॿिए जे मथां रखी उथी बीठी। मां खेसि ॾिसणु लॻुसि। हिन झुकी किताब खयां ऐं सलाम करे ॿाहिरि दर ॾांहुं वञणु लॻी। मां खेसि वेंदे ॾिसंदो रहियुसि। न ॼाण छो मां संदसि सलाम जो जवाबु न ॾेई सघियुसि ऐं हुनखे वेंदे ॾिसंदो रहियुसि। उहा दर मां ॿाहिरि निकिरी वई, पर मुंहिंजूं नज़रूं अञा बि दर में खुतल हुयूं। ईअं पिए चाहियमि त यास्मीन वरी अचे मुंहिंजे साम्हूं वेही संदसि कपिड़नि मां शिनेल जी जेका थधी ऐं वणंदड़ ख़ुशबू ईंदी आहे उहा हिकु दफ़ो वरी पखिड़िजी पवे। पर मूं इहो सभु कुझु छो पिए सोचियो? मूंखे इहो सभु कुझु शायदि न सोचणु घुरिजे। मूं दर तां नज़रूं हटाए छॾियूं ऐं अखियूं बंदि करे मथो सोफ़े जे पासे ते टिकाए ज़हन मां हुन जी सोच खे कढण जी जिदोजहद करणु लॻुसि। ऐं पोइ खड़के ते अखियूं पटे ॾिठमि त सेठ साहबु अंदरि आयो पिए। मां उथी बीठुसि ऐं खेनि सलाम कयुमि। सेठ साहबु मुर्की सलाम जो जवाबु ॾिनो ऐं शोकेस तां चुरूटनि जे बॉक्स मां हिकिड़ो चुरूट कढी भरिसां रखियलु लाइटर खणी साम्हूं वारे सोफ़े ते वेही रहियो। लाइटर ॾाढो सुहिणो हो। स्विज़र कंपनीअ जो हो। संदसि शकिल न्यूयॉर्क जे एम्पायर स्टेट बिल्डिंग जहिड़ी हुई ऐं उहो घटि में घटि 6 इंचनि खां बि डिघो हो। लाइटर सां चुरूट दुखाए सेठ साहबु गोॾे ते खाॿी टंग रखी सोफ़े ते कुझु आहिलजी पियो। ॿुधायो मंज़ूर साहबु, यास्मीन जी पढ़ाई कीअं पई थिए? अॼु 9th जो कोर्स पूरो थियो। सुभाणे खां 10th जो कोर्स शुरू थींदो ऐं 9th जी रिविजन। अच्छा? सेठ साहबु ॾाढे ज़ोर सां अच्छा कई ऐं सिधो थी वेही रहियो। 6 महीननि में 9th जो कोर्स पूरो कयई? एतिरो जल्द? मूं त सम्झो हो त कई साल लॻंदा। यास्मीन होशियारु आहे। मां अॻु में बि अर्ज़ु करे चुको आहियां त शायदि कंहिं बि खेसि महिनत सां पढ़ाइण जी कोशिशि न कई आहे, पर पोइ बि कुझु कोर्स त कयल हुअसि। हिन साल इनशाला मैट्रिक जो इम्तिहान ॾींदी। छा वाक़ई? मूंखे त एतबार ई नथो अचे। सेठ साहब जी अखियुनि में चमक अची वई। जॾहिं इम्तिहान ॾींदी त पोइ अव्हांखे एतबार अची वेंदो। मूं मुर्की जवाबु ॾिनो। मां अव्हां जो अहसानमंद। कथ कलामी माफ़, वरी न चइजो। मूं संदनि ॻाल्हि कटींदे चयो। मूंखे ॾुख थो थिए। मां अव्हांखे अव्हांजे घर खे पंहिंजो ई थो सम्झां। इहा त महिरबानी आहे अव्हां जी। फ़िरोज़, जेका तारीफ़ अव्हां जी कई हुई अव्हीं उन जे तारीफ़ खां वधीक जा मुस्तहिक़ आहियो। पोइ कुझु देरि हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं ऐं पोइ इजाज़त वठी उथियुसि। यास्मीन, तूं शायदि 9th जे कोर्स जी रिविजन न पई करीं? छो? हिन मूं ॾांहुं ॾिसंदे पुछियो। हींअर 9th जे कोर्स मां जेका डिक्टेशन तोखे लिखायमि उन में 4 चुकूं आहिनि। बसि न? हिन बेपरवाहीअ सां चयो। इहे वधी बि सघनि थियूं। मूं कुझु रुखाईअ सां चयो। छो? हिन रुखाई महसूसु करे कुझु हैरत मां पुछियो। जहिड़ी बेपरवाहीअ सां तो मूंखे जवाबु ॾिनो आहे, जेकॾहिं अहिड़ी बेपरवाही तो कई त? ओह, यास्मीन पशेमान थींदे चयो, हाणे इनशाला न थींदी अहिड़ी बेपरवाही। ॾिस यास्मीन, मूं खेसि नरमीअ सां चयो, तोखे 10 पेपरनि में अपीयर थियणो आहे। उन जे करे 10th सां गॾोगॾु 9th जे कोर्स जी रिविजन बि थींदी अचे। मूं संदसि कापी खेसि मोटाईंदे ॻाल्हि पूरी कई। न, हाणे अव्हांखे शिकायत न थींदी, यास्मीन बुरकंदे चयो। ऐं पोइ वरी पढ़ण जो सिलसिलो शुरू थी वियो। मूंखे आहे कलाक खनि थी वियो ओचितो यास्मीन चयो, हाणे पढ़ाई बंदि कजे। छो? एतिरी जल्द थकिजी पई छा? या चांहि खां पोइ पढ़बो? मूं किताब रखंदे चयो।
न, अॼु वधीक न पढ़िबो, हिन मुर्कंदे चयो। छो? ऐं केतिरा ई विसविसा ऐं ख़्याल ज़हन ते तरी आया। ॿुधायां थी छो ख़ामोश थी वई। मुंहिंजी बेक़रारी वधी वई। हिकु ॻाल्हि चवां? चओ। पिक्चर में हलंदा मूंसां? हिन तमामु तकड़ में चयो। पिक्चर में मां? मूं छिरक भरियो। हा अवी, हिन मूं ॾांहुं ॾिसंदे चयो। पर सम्झ में न आयुमि त कहिड़ो जवाबु ॾियां। पर छा? पर मां छो? मूं पाण खे कुझु संभालींदे चयो। अव्हांखे को एतिराज़ु आहे? यास्मीन संजीदगीअ सां पुछियो। मूं ॾांहुं ॾिठो, पर संदसि चहिरो तासरात खां ख़ाली हो। मूंखे त शायदि न थिए, पर तुंहिंजे घर वारा, मूं अटकंदे अटकंदे चयो। मम्मी बि हले थी। डैडी फिल्म ॾिसे ई कोन। टिकेट बि घुराए छॾिया अथनि। हाणे अवी हलो। मां मुंझी पियुसि। को जवाबु न थिए सुझियो। यास्मीन कुझु देरि मूं ॾांहुं ॾिसंदी रही। पोइ पुछाईं, अव्हांखे कहिड़ो एतिराज़ु आहे? मां अहिड़ी त बदसूरत न आहियां जो अवी फिका था थियो मूंसां हलंदे। हिन जे चपनि ते मुर्क फैलिजी वई। तोसां हलंदे केरु फिको थींदो? पर तुंहिंजे घर वारनि खे उहा ॻाल्हि नागवार लॻंदी। अच्छा, उहा ॻाल्हि आहे? यास्मीन टक ॾिनो। कमाल था करियो अवी बि। डेडी पाण त वारिथ ॾिनी आहे। मूंखे ईअं महसूसु थियो ॼण मुंहिंजे अंदर में गुल टिड़ी पिया, अणलखा ख़्वाब चिटा थी पिया। मूं चाहियो थे त मुंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार यास्मीन ते न थिए, पर मुंहिंजी त ॼण नस नस टिड़ी पई हुई। कहिड़े तरीक़े सां हा चवां उहो ई न थिए सुझियो, ऐं न ॼाण कहिड़ी तरह हा चयमि। यास्मीन जे चहिरे ते बि ख़ुशी फैलिजी वई। चङो त मां कपिड़ा मटाए थी अचां। अमीअ खे बि चवां थी त उहा बि तयारु थी वठे। यास्मीन कमरे मां निकिरी वई ऐं आउं सोच में पइजी वियुसि। यास्मीन मूंसां फिल्म में हली रही हुई। मुंहिंजे दिलि जी हिकु दॿियल दॿियल ख़्वाहिश अॼु पूरी थी रही हुई। यास्मीन जी माउ बि गॾु हली रही हुई। हालांकि मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उहा अकेली हले, पर उहा छा घटि ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त यास्मीन मूंसां गॾु हली रही हुई। अॼु मूंखे पाण ते फ़ख़्रु पियो महसूसु थियो, ॼण त अॼु मुंहिंजी कंहिं वरियनि खां छॾियल अधूरी कहाणीअ जो अंजाम लिखिजी वियो हुजे। कुझु देरि खां पोइ यास्मीन आई। हिन खे फ़िरोज़ी रंग जा कपिड़ा पियल हुआ, जुती बि अहिड़े रंग जी हुई ऐं हथनि में अहिड़े रंग जूं चूड़ियूं। पुठियां संदसि माउ हुई। मां संदसि माउ सां अॻु में बि मिली चुको हुअसि। पहिरें दफ़े जॾहिं मूं खेसि ॾिठो हो त ईअं महसूसु थियो हो त उहा यास्मीन जी माउ न बल्कि वॾी भेण आहे। मूं खेसि सलाम कयो ऐं हुन मुर्की उन जो जवाबु ॾिनो ऐं मूंखां मुंहिंजे ऐं अम्मा जी ख़ैरियत पुछी। हेठि लथासीं त कार ॾाकण जे भरिसां बीठी हुई। ड्राइवर असांखे हेठि लहंदे ॾिठो त वधी वञी कार जा दरवाज़ा खोलियाईं। पुठियां यास्मीन ऐं संदसि माउ वेठी ऐं मां अॻियां ड्राइवर सां वेठुसि। सिनेमा हॉल में अंदरि अॻु में मां घिड़ियुसि, पुठियां यास्मीन जी माउ ऐं उन जे पुठियां यास्मीन, ऐं सीटुनि ते वेठासीं बि अहिड़ीअ रीति। मुंहिंजी चाहना हुई त यास्मीन मुंहिंजे भरिसां वेहे, पर ईअं न थी सघियो। विच में यास्मीन जी माउ हुई ऐं उहो बि सोचियुमि त उहो ज़रूरु कोन्हे त जेका चाहना मुंहिंजी आहे सा यास्मीन जी बि हुजे, पर मूंखे उहा ॻाल्हि ई सुकून पहुचाए रही हुई त यास्मीन मुंहिंजे भरिसां ई वेठी हुई। ऐं जॾहिं इंटरवेल में माण्हुनि घड़ीअ घड़ी यास्मीन खे ॾिठो थिए त महसूसु कयुमि त उन्हनि जे अखियुनि में मूं लाइ रश्क हो त अहिड़ी हसीन छोकिरी मूंसां गॾु आहे। उन ई अहसास मुंहिंजे दिलि जी रफ़्तार तेज़ करे छॾी। उन ई राति मां ॾाढो ख़ुशि हुउसि। उन ई राति मूं जहिड़ा हसीन ख़्वाब ॾिठा, अहिड़नि हसीन ख़्वाबनि जो मूं कॾहिं तसवुरु बि न कयो हो। मुंहिंजे ख़्वाबनि जो मर्कज़ यास्मीन हुई, हसीन नज़ारा ऐं यास्मीन जो साथ। मूंखे ईअं महसूसु थियो त मूंखे मुंहिंजी विञायल मंज़िल मिली वई आहे। मूंखे ईअं महसूसु थियो त मूंखे उहो सभु कुझु मिली वियो जेको मूं हासिलु करणु चाहियो थे। ऐं जॾहिं सुबुह जो उथियुसि त मूंखे उहा सुबुह ॾाढी वणी। मूंखे हर शइ मुर्कंदे महसूसु थी। ईअं लॻो त ॼण पहिरियों भेरो बहार आई आहे। ईअं चाहिणु लॻुसि त हिकु हिकु ते पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करियां। पर ॿियो हो केरु? हिकु अमी ऐं ॿियो फ़िरोज़। अमीअ सां ॻाल्हि करणु मुनासिबु न हुई ऐं न ई फ़िरोज़ खे उहा ॻाल्हि ॿुधाइण जहिड़ी हुई। मां रोज़ु फ़िरोज़ सां शाम जो मिलंदो आहियां, पर उन ई ॾींहुं सुबुह जो 10 वॻे ई साणसि मिलणु वियुसि। मूंखे सुबुह जो ॾिसी हैरान थियो, पर आदत मूजिबि अचण जो कारण न पुछियाईं। फ़क़ति एतिरो चयाईं, तरसु कपिड़ा मटाए अचां। मां रस्ते ते संदसि इंतज़ारु करणु लॻुसि। उहो आयो ऐं असीं ख़ामोशीअ सां हलंदा रहियासीं।
अॼु मूंखे अहसासु थियो पिए त ॼणु फ़ैरोज़ उदास आहे, पर पोइ महसूसु कयुमि त हू उदास कोन्हे, मां ई ज़रूरत खां वधीक ख़ुशि आहियां। मूं सॼे रस्ते ज़ोर ज़ोर करे पिए ॻाल्हायो ऐं हिन फ़क़ति मुर्की थिए ॾिनो। जॾहिं उहा रेस्टोरेंट आई जंहिंमें असीं वेंदा आहियूं त फ़ैरोज़ जा क़दम उन ई रेस्टोरेंट ॾांहुं वधिया, पर मूं संदसि हथु पकिड़े रोके वरितो। फ़ैरोज़ सवालिया नज़रुनि सां मूंखे ॾिठो। न, अॼु हिन रेस्टोरेंट में नथा हलूं, कंहिं ॿिए होटल में जंहिंमें रोशनी हुजे। शाम जो यास्मीन खे पढ़ाइणु वियुसि। ख़बर पई त यास्मीन खे बुख़ारु थी पियो आहे। मुंहिंजी सॼी ख़ुशी डही अची पट ते पई। नौकर मूंखे यास्मीन जे कमरे में वठी वियो। यास्मीन पलंग ते लेटियल हुई, माणस कुर्सीअ ते वेठी हुई। मूंखे ॾिसी यास्मीन जे चपनि ते मुर्क तरी आई ऐं हूअ उथी वेठी। मां माणस खे सलाम करे ॿी कुर्सीअ ते वेही रहियुसि। मूंखे इहो महसूसु थियो, जेका ख़ुशी राति मूंखे महसूसु थी हुई उहो फ़क़ति नज़र जो दोखो हो। मूं संदसि ख़ैराफ़ियत पुछी ऐं कुझु देरि वेही मोटी आयुसि। पोयां 3 ॾींहं मुंहिंजे लाइ अज़ियतनाक वहशत खणी आया। यास्मीन बीमार हुई ऐं मां फ़क़ति खेसि पुछी हलियो ईंदो हुउसि। पोयनि ॾींहं साणसि मिली बि न सघियुसि, छाकाणि त संदसि के माइटियाणियूं खेसि पुछणु आयूं हुयूं। मुंहिंजी उदासी फ़ैरोज़ महसूसु कई। पुछियाईं बि, पर मां नटाए वियुसि। ॿुधायांसि बि छा। मैट्रिक जो कोर्स तेज़ीअ सां हली रहियो हो ऐं यास्मीन ॾाढी महिनत सां पढ़ी रही हुई। ऐं जॾहिं चांहि जे वक़्तु असां किताब बंदि कया त मूं यास्मीन खे चयो, यास्मीन, हिकु ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधायां। ख़ुशीअ जी ॻाल्हि लाइ इजाज़त न वठिबी आहे, यकदमि ॿुधायो। यास्मीन बेक़रारीअ सां चयो, तूं पढ़ाईअ में ॾाढी होशियारु थी वई आहीं। मूंखे पक आहे त जेकॾहिं साॻी तरह महिनत कंदी रहंदीअं त ज़रूरु चङी डिवीज़न खणंदीअं। यास्मीन जो चहिरो ख़ुशीअ में बहिकणु लॻो। चयाईं, मंजूर साहिबु, इहो सभु कुझु अव्हां जी बदौलत थियो आहे। न त मुंहिंजे लाइ त उहा ॻाल्हि मशहूरु हुई त हीअ पढ़ी पई त सिजु ओलह खां निकिरंदो। न, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। फ़क़ति मूंखे दाद न ॾियो। जेकॾहिं अव्हीं पाण पढ़ण में दिलचस्पी न वठो आहे त मां छा करियां। बहरहाल, मां त दाद जो वाहिद मुस्तहिक़ अव्हां खे सम्झंदसि। अव्हां ई मूं में ख़ुदि एतमादी पैदा कई आहे। कुझु देरि ख़ामोशी रही ऐं पोइ पढ़ाई वरी शुरू थी वई। न ॼाण पढ़ण में केतिरो वक़्तु गुज़री वियो, ओचितो यास्मीन पुछियो, कुझु रिकॉर्ड ॿुधो? ओचितो सवाल ते मां हैरान थी वियुसि। छो ख़ैरु? अॼु अव्हां जेका मुंहिंजी साराह कई आहे तंहिंजी मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। मां चाहियां थी त हाणे पढ़णु बंदि करे कुझु गीत ॿुधजनि। बिल्कुलु, मूं किताब बंदि करे चयो, पर अॼु फ़क़ति ख़ुशीअ जा गीत ॿुधबा ऐं अव्हां जे पसंदि जी फिल्म गाइड जा न। हा, गाइड जा बि ज़रूरु, पर फ़क़ति ख़ुशीअ जा, को बि ॾुख जो न। ऐं पोइ ख़ुशीअ जा गीत हिक ॿिए पुठियां वॼंदा विया, ॼणु ज़िंदगी झूमणु लॻी। मैट्रिक जे इम्तिहान में फ़क़ति महीनो खनि वञी बचियो। यास्मीन ॾींहुं राति हिकु करे महिनत करणु लॻी ऐं मां 2-3 कलाकनि जे बदिरां हाणे त आधी राति ताईं खेसि पढ़ाईंदो हुउसि। सेठ करीम हाणे मूंखे 100 मां वधाए 200 रुपया ॾींदो। मूं घणो इनकार कयो, पर सेठ मुंहिंजी उहा ॻाल्हि न मञी। चयाईं, उहो अव्हां जो मुआवज़ो कोन्हे, अव्हां खे मां पंहिंजी औलाद सम्झंदो आहियां। हिकु ॾींहुं जीअं वञी ड्राइंग रूम में वेठुसि, यास्मीन बिना किताबनि जे आई। मूं हैरत मां खेसि ॾिसंदे चयो, छो, ख़ैरु त आहे? अॼु न पढ़बो छा? न, यास्मीन मुर्की मुख़्तसिर जवाबु ॾिनो। इम्तिहान सिर ते अची बीठा आहिनि, तव्हांखे फ़िकिर कोन्हे? फ़िकिर त ॾाढो आहे, पर अॼु कुझु शॉपिंग करणी आहे। माइटनि में शादी आहे ऐं मूंसां गॾु हलो। मां वधीक कुझु न चई सघियुसि। छो, एतिराज़ु अथव? न, एतिराज़ु त कोन्हे, हलो, अम्मी बि हलंदी न? न, मम्मीअ जे मथे में सूरु आहे, पाण 2 हलंदासीं। असीं मुख़्तलिफ़ दुकाननि ते लहंदा चढ़ंदा रहियासीं। यास्मीन सॼे शहर खे ख़रीद करण जो इरादो कयो हो। ड्राइवर सामान ढोईंदो वियो ऐं कार में रखी ॿियो खणण लाइ मोटी ते आयो। ऐं पछाड़ीअ में असीं कपिड़े जे दुकान ते चढ़ियासीं। यास्मीन पंहिंजे लाइ फ़ैरोज़ी रंग जे क़ीमती कपिड़े मां सूट लाइ कपिड़ो वरितो ऐं पोइ उन हिसे ॾांहुं वधी जिते मर्दाना कपिड़ा रखिया हुआ। मां संदसि पुठियां वञी बीठुसि। यास्मीन चयो, मंजूर साहिबु, मूंखे शादीअ में हिकु मर्दाणो सूट ॾियणो आहे। मर्दनि जी टेस्ट जी अव्हां खे ख़बर हूंदी, अव्हीं रायो ॾियो। दुकान वारे मुख़्तलिफ़ क्वालिटीज़ जा कपिड़ा साम्हूं पखेड़े छॾिया। मूंखे कपिड़े जी सुञाण बिल्कुलु न हुई, कॾहिं चङो कपिड़ो पातो ई न हुउमि, पर दुकानदार जे साम्हूं चई न सघियुसि।
1 वजे खे ॾिसण में चङा हुआ, उन्हनि लाइ रायो ॾिनमि, पर यास्मीन खे उहे न वणिया। नेठि यास्मीन ई हिकिड़ो कपिड़ो पसंदि कयो, अलबत् रंग मूंखां पसंदि करायईं। कार में वेठासीं, कार पेट्रोल पंप ते अची बीठी ऐं ड्राइवर हेठि रही कार में पेट्रोल विझाइण लॻो। यास्मीन हिकिड़ो पैकेट मूं ॾांहुं वधाईंदे चयो, मंज़ूर साहिबु, हीउ मामूली तोहफ़ो अव्हां जे लाइ आहे। इहो साॻियो सूट जो कपिड़ो हो जेको कुझु देरि अॻु यास्मीन वरितो हो। उन खां अॻु जो मां कुझु चवां, यास्मीन चयो, अव्हांखे यादि हूंदो त मूं 2 महीना खनि अॻु अव्हां खां अव्हां जी ॼम जी तारीख़ ऐं महीनो पुछियो हो। अॼु अव्हां जी सालगिरह जो ॾींहुं आहे, हीउ तोहफ़ो उन जे लाइ आहे। यास्मीन, इहा ॻाल्हि चङी कान्हे, मूं एतिराज़ु कयो। मंज़ूर साहिबु, तोहफ़े वठण ते एतिराज़ु न कबो आहे, ऐं अव्हीं ग़ैर थोरो ई आहियो। जेकॾहिं अव्हां मुंहिंजो तोहफ़ो क़बूलु न कयो त मूंखे सख़्तु दिली सदमो रसंदो। मूं संदसि हथां पैकेट वठी छॾियो। कार हली त यास्मीन पुछियो, मंज़ूर साहिबु, अव्हीं कहिड़े दर्जीअ खां सूट सिबराईंदा? अॻो पोइ हुनखे ॾींदा हलो। मूं जवाबु न ॾिनो। फिकी मुर्क मुंहिंजे चपनि ते फहिलिजी वई। अव्हां मुंहिंजे सवाल जो जवाबु न ॾिनो, यास्मीन पुछियो। मूं अॼु ताईं कॾहिं सूट सिबरायो ई कोन्हे, बल्कि पातो ई कोन्हे। कहिड़े दर्जीअ जो नालो वठां? मां त नंढे बाज़ार मां कोट ख़रीद कंदो आहियां। ओह, यास्मीन कुझु देरि ख़ामोश थी वई, पोइ चयाईं, असांजो दर्जी जेंट्स कपिड़ा बि सिबंदो आहे, हलो त हुनखे था ॾियूं। उहा राति बि मुंहिंजे लाइ ख़ुशियूं मेड़े आई हुई। मूं ॼातो थिए त जेको कुझु मां महसूसु करे रहियो आहियां, यास्मीन जा अहसासात बि साॻिया आहिनि। मूंखे पंहिंजी मंज़िल रोशन नज़र आई पए, पर साॻिए वक़्तु ॻाल्हि ॾुखी बि नज़र आई थिए। किथे उहा लखापती, किथे मां हिकु मास्तर जंहिंखे का समाजी हैसियत ई हासिलु कान्हे, ऐं उहो मास्तर जेको उन्हनि वटि ई नौकर हो। सेठ करीम वाक़ई तमामु इज़त ॾींदो हो, ॾाढो क़दुरु कंदो हो, पर मां ऐं हूअ, इहो सिलसिलो ॾुखियो ॻंढिबो थिए नज़र आयो। इम्तिहान शुरू थी विया हुआ। यास्मीन प्राइवेट तौरु वेठी हुई। 9th जा इम्तिहान हली रहिया हुआ। इम्तिहान यास्मीन जा हुआ, पर अधु चरियो मां थी वियो हुउसि। मुंहिंजो होश हवास ई क़ाइमु न रहियो हो। फिरोज़ वटि बि 2-3 ॾींहं न वेंदो हुउसि। 2-3 ॾींहं न वेंदो हुउसि। सॼो ॾींहुं अधु राति ताईं मां खेसि पढ़ाईंदो हुउसि। मूं यास्मीन लाइ पोयनि सालनि जा पेपर ॾिसी गेस्ट पेपर ठाहिया, ऐं तॾहिं ॾाढी ख़ुशी थी जॾहिं ॾिठुमि त मुंहिंजे गेस्ट पेपरनि मां काफ़ी सवाल आया हुआ। ऐं पोइ 9th जा पेपर पूरा थिया। मूं यास्मीन जा ॾिनल पेपर वरी खांसि कराया ऐं ॾिठुमि त घणे भाङे उन सभई सवाल सही कया हुआ। ऐं पोइ मैट्रिक जो इम्तिहान शुरू थियो। मूं वरी बि ॾींहुं राति हिकु करे छॾियो। यास्मीन बि वसऊं न घटायो। ऐं पोइ हिकु करे मैट्रिक जा सभई पेपर यास्मीन ॾेई छॾिया। सेठ करीम ऐं ॿियनि घर वारनि खे यकीन ई न थे आयो त वाक़ई यास्मीन मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो आहे। ख़ुदि मूंखे बि ॼण यकीन न थे आयो त उहा छोकिरी जंहिं लाइ चयो थे वियो त उहा अहसास कमतरी में मुब्तला आहे, जा कंहिं टीचर खां पढ़ी न सघी, सा अहिड़ी आसानीअ सां मैट्रिक जो इम्तिहान ॾेई वठंदी ऐं साल जे अंदरि ई मुंहिंजी महिनत साबित पवंदी। इम्तिहान थी वियो। मूंखे इम्तिहान जो जेतिरो इंतज़ारु हो, ओतिरो ई हाणे बेज़ारगी महसूसु करे रहियो हुउसि, छाकाणि त हाणे यास्मीन खे पढ़ाइणो कोन हो। अलबत् कॾहिं कॾहिं मिलणु वेंदो हुउसि, ऐं मुंहिंजे मिलण ते का रोक टोक न हुई। हिकु ॾींहुं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदे अदब जो ज़िक्र निकिरी आयो, ऐं पोइ ओचितो यास्मीन सवालु कयो, मंज़ूर साहिबु, अव्हां किताबी सिलसिलो छो बंदि कयो? मूंखे ॼण चुंडड़ी लॻी, फतकी पियुसि, अखियूं आलियूं थी वयूं, जवाबु न ॾेई सघियुसि। थोरो देरि इंतज़ारु करण खां पोइ यास्मीन वरी चयो, अव्हां मुंहिंजे सवाल जो जवाबु न ॾिनो। कहिड़ो जवाबु ॾियां यास्मीन? मुंहिंजो आवाज़ु भरियलु हो। यास्मीन मुंहिंजो ॾुखु महसूसु कयो हो। वरी पुछियाईं, आख़िर में कारण कहिड़ो हो? कारण इहो हो त उहो हिकु अदबी किताबी सिलसिलो हो जंहिंमें सुहिणो ऐं सुठो अदब पेश थींदो हो। पढ़ंदड़नि खे अहिड़े अदब जी ज़रूरत कान्हे। छो? यास्मीन अजब मां पुछियो। हीउ नारेबाज़ीअ जो दौरु आहे। रुॻो उहा मक़सदनि जा किताब माण्हू पसंदि कनि था जिन में नारेबाज़ी हूंदी, जंहिंमें माण्हुनि जे जज़्बात खे भड़कायो वञे, ऐं मां अहिड़े अदब खे पेश कंदे शर्म थो महसूसु कयां। इहो अदब वक़्ती आहे। अहिड़े अदब जी मुस्तक़बिल में जाइ कान्हे। इहो अदब फ़क़ति शोहरत हासिलु करण लाइ लिखिजी रहियो आहे। मां मञा थो त क़ौमियत खे जाॻाइण लाइ वक़्ती तौर ते अहिड़े अदब जी ज़रूरत बि पवंदी आहे। अहिड़ो अदब बि ॾिजे। मूं पाण बि अहिड़ो अदब ॾिनो हो।
पर असांजे अवाम में जज़्बो कोन्हे, फ़क़ति ॻाल्हियूं आहिनि, ठला नारा आहिनि। वक़्त खे ॾिसो, हुकूमत चाहे थी त फ़क़ति संदसि सनाख़ानी कई वञे। अॼु जा सभई वॾा अदीब या त विकामी विया आहिनि या ख़ामोश थी विया आहिनि। अहिड़ी मक़सदु जंहिंमें फ़क़ति मयारी अदब पेश कयो वञे, उहा किथे थी हली सघे। ऐं मूं जहिड़ो मिसकिन माण्हू अहिड़ी मक़सदनि खे केसीं ताईं कढी सघे थो। मक़सदु कढणु त वॾी ॻाल्हि, मां त हाणे पढ़ण लाइ बि मुश्किल सां ई का मक़सदु वठी सघंदो आहियां। काफ़ी देरि ख़ामोशी छांई रही ऐं पोइ यास्मीन थोरी देरि जी इजाज़त वठी उथी वेई ऐं झटि देरि में मोटी आई। सोफ़े ते वेहंदे चयईं, मंज़ूर साहब, अव्हां कई दफ़ा चयो आहे तव्हां असांखे हिन घर खे पंहिंजो ई घरु सम्झंदा आहियो। इहो सही आहे? बिल्कुलु। छा अव्हां खे शक आहे? न, मूंखे अव्हां जी ॻाल्हि ते एतबार आहे, पर अॼु अव्हां खे उन ई ॻाल्हि जो सबूत ॾियणो पवंदो। उहो कीअं? अव्हां जेका मक़सदु कढी रहिया हुआ, उहा फ़क़ति अव्हां जी न हुई, उहा अव्हां वटि क़ौम जी अमानत हुई। उहा अव्हां जी बि एतिरी हुई जेतिरी मुंहिंजी। मूं पंहिंजे पैसनि मां 3000 रुपया गॾु कया आहिनि। उहे पैसा मां अव्हां खे ॾियां थी। अव्हां वरी साॻियो किताबी सिलसिलो जारी करियो। यास्मीन 3000 रुपया मुंहिंजे भरिसां रखी छॾिया। मूं नज़र खणी पैसनि खे ॾिठो ऐं पोइ अखियूं ॿूटे छॾियमि। काफ़ी देरि बेज़ार कुन ख़ामोशी छांई रही ऐं पोइ नेठि उहा ख़ामोशी यास्मीन ई टोड़े छॾी। मंज़ूर साहब, अव्हां बिल्कुलु ख़ामोश थी विया ऐं न ई अव्हां पैसा खयां। यास्मीन, मुंहिंजो आवाज़ु ॾकियो पए। मूंखे ईअं महसूसु थियो ॼणो इहो आवाज़ु मुंहिंजो पंहिंजो न हो। यास्मीन, मां तुंहिंजो थोराइतो आहियां, पर मूंखे अफ़सोस आहे त मां तुंहिंजी पेशकश क़बूलु नथो करे सघां। ॿियो को सबबु कोन्हे, पर हाणे मूं में सघ न रही आहे। मां अकेलो सफ़रु नथो करे सघां। मां मञां थो त पंहिंजे पहिरें मक़सद में शिकस्त खाधी आहे ऐं उन जी शिकस्त मूंखे एतिरो त दिलि शिकस्त करे छॾियो आहे जो हाणे अहिड़ी ज़रूरत ॿीहर नथो करे सघां। पर मंज़ूर साहब, यास्मीन ॻाल्हायो। मूं संदसि ॻाल्हि अध में कटींदे चयो, यास्मीन, हिन ॻाल्हि खे हिते ई ख़तमु कर। मूंखे तकलीफ़ थी थिए। ऐं पोइ यकदमि उथियुसि ऐं कमरे मां निकिरी वियुसि। 9th जी रिज़ल्ट निकिती। यास्मीन सभिनी सब्जेक्ट्स में पास थी वई। मार्कुनि जी परसेंटेज 47% हुयसि, काफ़ी चङी। मां खेसि मुबारक ॾियणु वियुसि। सेठ साहिबु घर में न हो। यास्मीन आई। जॾहिं मूं मुबारक ॾिनी त रोई ॾिनई। रोई छो थी चरी? अॼु त ख़ुशि थियण जो ॾींहुं आहे। मुंहिंजी महिनत जो फल जो निकितो आहे ऐं तूं रोई थी? इहे ख़ुशीअ जा ॻुड़ आहिनि। मंज़ूर साहब, मां उहा ख़ुशी बर्दाश्त न करे सघियसि ऐं रोई ॾिनमि। हिन आहिस्ते चयो, अञा असली ख़ुशी त उन ई ॾींहुं थींदी जॾहिं तूं इनशाअल्लाह मैट्रिक पास कंदीअ। ख़ुदा अव्हां जी ॻाल्हि सची करे। ज़रूरु कंदो। तूं महिनत बि त कई आहे। कुझु देरि खां पोइ यास्मीन जी माउ आई ऐं अची मूंखे मिठाई खारायईं ऐं ॾाढियूं दुआऊं ॾिनई। हिन खे ॾाढी ख़ुशी थी हुई। मां सेठ साहिब लाइ काफ़ी देरि वेठुसि, पर हू न आयो ऐं मां उतां उथी फ़िरोज़ वटि वियुसि। फ़िरोज़ खे यास्मीन जे नंबर जी ख़बर हुई। हिन मूंखे मुबारक ॾिनी। मंज़ूर, मूंखे अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे। तो जेको चयो उहो करे ॾेखारियई। वाक़ई पढ़ाइण बि हिकु फ़नु आहे। काश असांजा उस्ताद तो वांगुरु महिनत कनि त पोइ असांजे क़ौम जो हर फ़र्दु सुजाॻ थी सघे। क़ौम में जागरता अची वेंदी ऐं पोइ काफ़ी देरि उन मौज़ूअ ते ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। ॿिए ॾींहुं मां अञा निंड मां उथियो ई मस हुउसि त दर ते कड़ो खड़कियो। दर खोले ॾिठुमि त हैरान थी वियुसि। कड़ो सेठ जे ड्राइवर खोलियो हो ऐं कार में सेठ करीम वेठो हो। मां तकिड़ो तकिड़ो कार ॾांहुं वधियुसि। सेठ करीम कार मां हेठि लही आयो। मुंहिंजा पुट, मुंहिंजा बचा। सेठ मूंखे ज़ोर सां भाकुर पातो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हांजी महिनत अजाई न वई। मां कल्ह हिकु पार्टीअ में वियल हुउसि, तव्हां सां मिली न सघियुसि। ड्राइवर तव्हांजी जाइ ॾिठी हुई, उन जे करे मां सिधो तव्हांखे मुबारकबाद ॾियणु आयो आहियां। थोरी देरि खां पोइ सेठ करीम मोकिलायो ऐं उन ई ॾींहुं मूंखे जेॾी ख़ुशी महसूसु थी, ज़िंदगीअ में मूं एतिरी ख़ुशी घटि महसूसु कई आहे। ऐं पोइ जेका आरज़ू हुई सा पूरी थी। यास्मीन मैट्रिक में 2nd डिवीज़न खणी पास थी वई। मां त ॼणो ख़ुशीअ में चरियो थी पियुसि। डोड़ी वञी अमीअ खे भाकर पातुमि ऐं पोइ डोड़ंदो यास्मीन जे घर वियुसि। सेठ करीम घर ई हो। वरी बि गरम जोशीअ सां भाकुर पाताईं ऐं चयाईं, पुट, मां तोखे नदीम वांगुरु पंहिंजो पुट ई थो सम्झां, उन जे करे इनकार न कजांइ।
मां ही 1000 रुपया औलाद सम्झी थो ॾियां, मोटाईंदे त सम्झंदुसि तूं मूंखे पंहिंजो माइटु नथो सम्झी। मूं कुझु ॻाल्हाइण ते चाहियो, पर सेठ करीम मुंहिंजे चपनि ते आङुर रखी मूंखे चुप कराए छॾियो ऐं मूंखां इजाज़त वठी ॿाहिरि निकिरी वियो। कंहिं न कंहिं ज़रूरी कम सां अॻे वञिणो हो। मां अकेलो ड्राइंग रूम में वेठो हुउसि ऐं पोइ उथी कबट मां किताब कढी ॾिसणु लॻुसि। कुझु देरि खां पोइ खड़को ॿुधुमि। कंधु वराए ॾिठुमि त यास्मीन बीठी हुई। मूं खिली चयो, यास्मीन, मुबारक हुजे। ऐं न ॼाणण छो यास्मीन डोड़ी अची मूंखे भाकुर पातो ऐं गैर इरादी तौरु मुंहिंजे हथनि जो घेरो तंग थी वियो, पर उहो अरसो कुझु सेकंडनि जो हो। असां ॿिन्ही खे यकदमि अहसासु थियो, ईअं न थियणु घुरिजे हा जीअं थियो आहे। मां घर मोटी आयुसि। उन ॾींहुं फ़िरोज़ वटि बि न वियुसि। यास्मीन जो नरम ऐं गरम लम्स मूं अञा बि महसूसु कयो पिए। इहो वण जे बावजूद बि मूं सोचियो, ईअं न थियणु घुरिजे हा। हिकु दफ़े वरी ट्यूशन शुरू थी वई। यास्मीन फस्ट ईयर जो फॉर्म भरियो ऐं कॉलेज में रेगुलर स्टूडेंट जे हैसियत सां दाख़िल थी वई। मूं त खेसि चयो त हाणे खेसि ट्यूशन जी ज़रूरत कान्हे, पर यास्मीन ट्यूशन वठण ते ज़ोर रखियो ऐं सेठ करीम जी बि उहा ख़्वाहिश हुई। हर रोज़ु मामूल वांगुरु मां ईंदो हुउसि ऐं पढ़ाई शुरू थी वेंदी हुई। हाणे पढ़णु यास्मीन लाइ पहिरीं वांगुरु ॾुखियो न हो। पढ़ण सां गॾोगॾु चांहि जो दौरु बि हलंदो हो ऐं कॾहिं कॾहिं रिकॉर्ड बि ॿुधबा हुआ ऐं पोइ संगीत ऐं अदब ते बहस थींदा हुआ। 2-3 ॾींहं यास्मीन मूंसां फिल्म में अकेली बि हली। शॉपिंग ते त कई दफ़ा गॾु वियासीं ऐं हर भेरे कंहिं न कंहिं बहाने सां यास्मीन का न का शइ तोहफ़े तौरु ॾींदी हुई। मां एतिराज़ बि कंदो हुउसि ऐं एहतिजाज बि, पर हूअ एॾी त पंहिंजाइप जो इज़हार कंदी हुई जो मूंखे नेठि संदसि ॻाल्हि मञणी पवंदी हुई। फस्ट ईयर जो कोर्स पढ़ाईंदे मूंखे 6 महीना थी विया हुआ। हिकु ॾींहुं यास्मीन चयो, अव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधायां। संदसि अखियुनि में ख़ुशी तजला ॾेई रही हुई। तुंहिंजो ई चवणु आहे त ख़ुशीअ जी ख़बर लाइ इजाज़त न वठिबी आहे, यकदमि ॿुधाइबो आहे, तंहिं करे यकदमि ॿुधाए। सुभाणे अदा नदीम लंदन मां अचे पियो। संदसि अचण में अञा 6 महीना हुआ, पर हू अॻु में ई वांदो थी वियो। अव्हां साणसि मिली ॾाढा ख़ुशि थींदा। हुनजो अदबी ज़ौक़ु ॾाढो सुठो आहे। अंग्रेज़ी अदब त तमामु घणो पढ़ियो अथसि। पोइ त वाक़ई साणसि सुठियूं कचहरियूं थींदियूं। ॿिए ॾींहुं एयरपोर्ट ते यास्मीन वारनि सां गॾु मां नदीम खे वठणु वियुसि। जहाज़ पूरे वक़्त ते आयो। भाउ खे ॾिसंदे ई यास्मीन ख़ुशीअ में वठी रड़ियूं कयूं। नदीम डिघो रंग जो तमामु घणो अछो, भेण वांगुरु ई सुहिणो हो। मूंसां सेठ साहिबु तारीफ़ करायो। ग़ाइबाना तारीफ़ त अॻु में ई थियलु हो। सेठ साहिबु ऐं ख़ासि करे यास्मीन मुंहिंजे बारे में तमामु घणो खेसि लिखी चुका हुआ, तंहिं करे मूंसां ॾाढे सुठे नमूने मिलियो। चयईं, मंज़ूर साहिबु, मां बि अव्हां जो अहसानमंद आहियां जो अव्हां मुंहिंजे हिन उठ क़िस्म जे भेण खे पढ़ाए विधो। नदीम साहिबु, अव्हीं भुलियल आहियो। उठ हीअ कान्हे, उठ उहे हुआ जेके खेसि अॻु में पढ़ाए विया हुआ। हीअ त तमामु होशियारु छोकिरी आहे। ज़ाहिर आहे अव्हीं त संदसि तारीफ़ ई कंदा। अव्हां जी शागिर्द जो आहे। सभिनी खिली ॾिनो ऐं पोइ ॿिनि कारनि में चढ़ी घर ॾांहुं रवाना थियासीं। यास्मीन फस्ट ईयर जो इम्तिहान ॾेई छॾियो हो। पेपर सुठा थिया हुअसि। जेसीं ताईं रिज़ल्ट अचे तेसीं ताईं पढ़णु बंदि हो। अलबत् मां 2-3 ॾींहं वटसि वेंदो हुउसि। हाणे मुंहिंजी हैसियत संदसि घर जे फ़र्द जी हुई। उते नदीम सां बि अक्सर मुलाक़ात थींदी हुई ऐं कलाकनि जा कलाक साणसि कचहरी थींदी हुई। हू अंग्रेज़ी अदब जो वॾो ॼाणू हो ऐं काफ़ी साल लंडन में रही आयो हो, तंहिं करे उते जे जदीद तरीन अदब जो बि मुतालियो कयो हो। तंहिं करे साणसि कचहरी ॾाढी सुठी ऐं काराइती थींदी हुई। ऐं पोइ यास्मीन फस्ट ईयर जो इम्तिहान बि पास करे वरितो। मां खेसि इंटर लाइ ट्यूशन ॾियणु वेंदो हुउसि। हिकु ॾींहुं ड्राइंग रूम में यास्मीन जे इंतज़ार में वेठो हुउसि। यास्मीन अचण में देरि कई। मूं रिकॉर्ड खयां ऐं चूंडे पंहिंजे पसंदि जा चाढ़ियमि। कुझु देरि खां पोइ नदीम आयो। मूं उथी रेडियोग्राम बंदि करणु चाहियो, पर नदीम चयो, भली पियो अॼे, मां वञा पियो, यास्मीन ईंदी हूंदी। पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। ओचितो नदीम चयो, मंज़ूर साहिबु, मां अॼु अव्हांखे ख़ासि मुबारक ॾियणु थो चाहियां। सचपच त उन ई मुबारक बाद जा सही माना में अव्हीं ई हक़दारु आहियो। नदीम ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ख़ामोश थी वियो। रिकॉर्ड वॼंदा रहिया ऐं हिक ॿिए पुठियां बदिलबा रहिया। हाणे गाइड जो रिकॉर्ड हली रहियो हो। नदीम चयो, मंज़ूर साहिबु, ख़ुशख़बरी उहा आहे त यास्मीन लाइ हिकु ॾाढो सुठो संगु आयो आहे।
इंटर खां पोइ संदसि शादी कई वेंदी। संदसि साहुरा चवनि था बसि एतिरो ई काफ़ी आहे, 2-3 ॾींहंनि में संदसि मङणो थियण वारो आहे। अवां अॻु में बि कोशिशि कई आहे, हाणे बि कोशिशि कजो त इंटर में चङी डिवीजन खणे। चङो मां हलां थो, यास्मीन ईंदी हूंदी। नदीम हलियो वियो। मुंहिंजी अखियुनि अॻियां ॼण त ऊंदहि छांइजी वई। गाइड फिल्म में रफ़ी जो ॻायल गानो वॼी रहियो हो, क्या से क्या हो गया बेवफ़ा तेरे प्यार में। उन इहो गीत छो थे मूंखे एॾो रंजायो, छो इहो गीत ॿुधी मां एॾो ग़मगीन थी वेंदो हुउसि। ॼण इहो गीत मुंहिंजे नाकामियुनि जो नोहो हो, मुंहिंजे शिकस्त जो एतिराफ़ हो, मुंहिंजे बेवसीअ जो पड़ाॾो हो, मुंहिंजे मजबूरियुनि ऐं नामहरूमियुनि जी पेशगोई हो। रिकॉर्ड वॼंदो रहियो, मां कमरे मां निकिरी आयुसि। ॾाकण ते क़दम रखियमि, उहा ॾाकण जेका सदाईं झरकंदी हुई। अॼु मूंखे उते घुघ ऊंदहि महसूसु थी। मां हर ॾाके ते थाॿा खाइणु लॻुसि। ॿाहिरि निकितुसि त हर तरफ़ ऊंदहि हुई। मां ऊंदहि में अॻिते वधंदो वियुसि, वधंदो पियो वञां।